पंगिरो भरिसां लाड़ जे लाल सैयद समन शाह सरकार जी दरगाह में हिकु चोर 7 पुलिस एहलकारनि जी मौजूदगी में दरगाह अंदरि दाख़िल थी 4 नज़राने जी पेतियुनि जा कुल्फ तोड़े ख़ामोशी सां शीशी सुंघाए जॾहिं सुबुह जो दरगाह जो खादम सुलेमान खोसो दरगाह जे मेन गेट खोलियो त अंदरि पेतियूं ऐं गेट टुटल ॾिठो, जंहिं पुलिस पंगिरो खे इतला ॾिनो। जंहिं बैदि SHO पंगिरो आशिकली लुंड वॾी नफ़री सां जाइ वारदात ते पहुतो, जॾहिं त दरगाह औकाफ़ खाते हवाले आहे ऐं औकाफ़ खाते तरफ़ां मैनेजर समेत मुलाज़िम मुक़ररु कयल आहिनि, जेके सभ जा सभु ग़ैर हाज़िर हुआ। औकाफ़ खाते पारां दरगाह ते सिक्योरिटी कैमरा पिणु लॻाई वई हुई, जेका कुझु ॾींहं पहिरीं औकाफ़ खाते लहिराए छॾी हुई। दरगाह जी थियल चोरी खां पोइ फौजी कुतनि ऐं माहिर पेरियुनि खे पिणु घुरायो वियो, जेके पेर खणण में नाकाम विया। ॿिए पासे चोरनि जी ॻोल्हा बदिरां पुलिस सॼो ॾींहुं दरगाह ऐं क़ब्रस्तान ते पेर ॻोल्हींदी रही, मगर चांसी चोर जो को बि ॾस पतो न पियो ऐं औकाफ़ खाते बि चोर पकड़ण बदिरां पंहिंजा फ़ैल लिकाइण में मसरूफ़ रही। आख़िरकार ड्रामाई अंदाज़ में सलाह मशवरे बैदि चोरी थियल रक़म जो अंदाज़ो लॻाए नामालूम चोरनि ते केस फाइल कयो वियो। चोरी थियल रक़म सिर्फ़ु 22 खां 20 हज़ार अंदाज़नि रखी वई। केस फाइल थींदे ई पुलिस शहबाज़ खोसो ऐं मस्जिद में बांग सलवात कंदड़ अली मलाह खे शक जी बुनियाद ते पंहिंजी तहवील में वठी जांच शुरू करे वरिती आहे ऐं ॿिए पासे भर पासे जे रवासियुनि में इहे चौॿोल पिणु हलंदड़ आहिनि। 7 उते जे पुलिस पैकेट ते रहंदड़ पुलिस एहलकारनि खां का बि पुछा ॻाछा कई न वई आहे, जेके ख़ामोशी सां निंड जा मज़ा माणींदा रहिया हुआ, जंहिं मां लॻे थो त हीउ मुआमरो चोरी जे मुतलिक़ जेको तव्हांजो मौक़िफ़ आहे, मुंहिंजो ई मौक़िफ़ आहे। असां हिन जी जांच करण लाइ कमेटी क़ाइमु कई आहे। साहिबु चीफ एडमिनिस्ट्रेटर साहिबु तव्हांजे साम्हूं असां जेके 6 कैश बॉक्सिस मां जेके 4 भॻियूं आहिनि, तालो अंदरों ॿाहिरों तालो जेको तव्हां ॾिठो आहे पाण खे बस में अंदरों उन्हनि जी जांच थींदी, लेकिन उन असांखे पाण खे उनजो अफ़सोस आहे। उनजी जांच में साईं आहे पंहिंजो लुंड साहिबु, असां राब्ते में आहियूं। असुल में छा आहे त असांजो आहे केहर बोज़दार जेको हिते आहे मुलाज़िम आहे असांजो, उनखे असां जेको आहे पंहिंजो रखियो आहे, मुलाज़िम आहिनि। पर ॾिसो जांच कयूं त कंहिंजो CCTV कैमरा जे लाइ भाई असांजी जेको आहे न करस्पॉन्डिंग थियल आहे ऐं हाणे इहो उनखे हाणे कुझु तव्हांजे साम्हूं कुझु कमु काफ़ी थियल आहे। जीअं पहिरियों बुनियादी ते लाइट जो मसइलो हुयो, मस्जिद शरीफ़ में बि तव्हां ॾिठो त असां उते इहो प्लेट्स वग़ैरह असां हणायूं। हिन में बि असां इंशाअल्लाह ताला हाणे हफ़्ते खनि में सॼो कुझु इहो असां दरवाज़ा ॿाहिरियां लोहा ऐं CCTV कैमरा जो अरेंजमेंट कयूं। 1 by 1 जेको आहे न इहो आहे त 1 by 1 असां कयूं था पिया। सिक्योरिटी हाणे 7 हुई उते असां लॻिया आहिनि बिटशा में, आस्ते आस्ते कैटेगरी वाइज़ जो डिफ्रेंशिएट थियल आहिनि। इंशाअल्लाह ताला हाणे वठंदासीं। असां हाणे राति जो हे था ॿुधाइनि कि टाइमिंग्स जा त भई अधु राति जो 2-2:30 वॻे ताईं बदा थी आहे। ॿाहिरों तालो तव्हां ॾिठो आहे, हुड़की उहा ई इंटेक्ट आहे, जीअं कुंडी था चऊं, तालो भॻल आहे। हा, तालो अच्छा, ही हेतिरो वॾो ही जेके गुंबस सॼो पको आहे मार्बल जो ऐं पेतियूं जेके आहिनि से लोह जूं आहिनि, एतिरो टुका थिए थो, थोरो धकु लॻे थो हुनखे, त पोइ कीअं इहो सॼो एतिरो 4 पेतियूं टुटियूं आहिनि, वॾी ड्यूरेशन लॻी आहे। हा, सही था चओ। उहो त हाणे असां पाण बि राति ते हुयो केहर बोज़दार। तव्हांजो औकाफ़ खाते जो हिते चौकीदार वग़ैरह आहे? छो पुलिस हिकिड़ी पब्लिक सिक्योरिटी लाइ हूंदी आहे, जेका ॿाहिरि गेट ते इन आउट जे लाइ हूंदी आहे। असां पुलिस खे ख़ासि इन पर्पज़ लाइ असां रिक्वेस्ट करे हिते इहे डिप्लाए थियल आहे पुलिस बि। हाणे इहो इन जो मतिलबु इहो कोन्हे चवण जो त पुलिस को डेलिबरेटली या को ॿियो को असांजो एम्प्लॉय, ॾिसो तव्हां पाण समझदार जेको आहे साफ़ इबरे सां तल रखो था। पुलिस जो मतिलबु या कि इदारनि जो मतिलबु आहे उन शइ तहफ़ुज़ लाइ इहे लैब्स जेको ॾिसो था तव्हां, वॾा सारा ब्लास्ट बि थियनि था हेॾी सारी सिक्योरिटी हूंदे। सो हाणे इहो ॼाणी वणी कोन कयो वियो आहे, पर कोशिशि असांजी आहे त असां जिन कयो आहे उनखे असां प्रॉपर हा लेटर बेटर खणी साईं खे ॾिनो आहे। न नॉमिनेट कंहिंजे लाइ ईअं ॾिसो न, ईअं कंहिंजे लाइ स्पेसिफिक नथा चई सघूं फ़िलहालु, छो त इन्वेस्टिगेशन हले थी। इंशाअल्लाह ताला जेतिरी बहितर रिज़ल्ट अची वेंदो तव्हांखे इतला। हा, सेक्रेटरी साहिब जन मूंसां राब्ते में आहिनि, चीफ एडमिनिस्ट्रेटर साहिब सभु राब्ते में आहिनि। जेका इंफॉर्मेशन बराबरि हूंदी हाणे तव्हां सां
ऐं जेको ऑन द रिकॉर्ड ऑफ द रिकॉर्ड साईं सां ॾिनो आहे लेटर सूबेदार साहिब खे लुंड साहिब खे जेका बि तव्हां सां बि सजेशन्स जेका थींदी इंशाअल्लाह ताला बहितरीन आईंदा इहो असां मां पाण ठा हाणे हे असां ॾिसो तव्हांखे इहा इल्म में हूंदी त अॻु में हिते बाउंड्री वाल कोन हुई तव्हां ईअं अचण सां जेके दोस्त अचनि था हिते उनखे तव्हां इहो बाउंड्री वाल थी वई हाणे थींदो इहा दरवाज़ा वग़ैरह हिन जा दरवाज़ा आहिनि जेका गिल्स असां सुभाणे खां वठी घणा अचंदासीं हाँ भैया ॾिसो तव्हांजे साम्हूं जांच कयूं कंहिंजो जेका कमेटी ठाही आहे जेका इन्वॉल्व हुनखे बिल्कुलु सज़ा मिलंदी दरगाह जी चाबी चौकीदार वटि हुजणु घुरिजनि ज़ाहिर ॻाल्हि आहे राति जो खुलनि था चौकीदार आहे पाटोली आहे शबीर हेॾो साउंड थियण जे बावजूदि चौकीदार हिते मौजूदु न हो या छा हो कंहिंजी कोताही अथव बसि हाणे मां अर्ज़ु तव्हांखे इहो कयो त मां जांच कयां थो सॼी कमेटी वेठी आहे तव्हांखे बिल्कुलु फाइंडिंग्स ॾींदासीं कमेटी घणनि माण्हुनि ते आहे 3 माण्हुनि ते आहे 3 माण्हुनि ते एडमिनिस्ट्रेटर आहे मैनेजर आहे असिस्टेंट मैनेजर आहे भाउ मां अर्ज़ु कयो त इनखे फ़िलहालु डिटर्मिनेशन न हाणे ज़ाहिर आहे असां पंहिंजे जेको चौकीदार खां पुछूं थो न हुयो त छाजे करे न हुयो हीअं डिटर्मिनेशन ईंदी न त जीअं इंक्वायरी फाइंडिंग्स ईंदियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह ताला मां अर्ज़ु कयो त पहिरां खणण साईं सां लुण साहिब सां हाणे मीटिंग थींदी इन मसइले में पेरनि जे लाइ छा पोज़ीशन इन मुतलिक़ सां ॻाल्हि कोन थी आहे पहिरां खयां थो किथे वियो आहे फाइंडिंग्स छा आहिनि पोइ तव्हांखे ख़बर आहे फाइंडिंग्स पोइ ई अची सघनि तव्हांखे ॿुधाईंदा सुबुह सवेर असांखे जेको आहे सो इतलाह मिलियो त जेको आहे सो दरगाह जी उतर तरफ़ खां को तालो टोड़े अंदरां कुंडियूं खुलियल हुयूं उन दरवाज़े जूं अंदरे पासे खां कुंडियूं आहिनि पर उहे खुलियल हुयूं अंदरे पासे खां ॿाहिरे पासे खां तालो टुटो आहे को बक्सनि मां उतां जेके आहे सो पैसा कुझु खयां आहिनि ऐं पोइ असां बर वक़्तु पहुतासीं पहिरीं बि घुराया बर वक़्तु जेको पेर ॿेर खयां जेको अॻियां हली हिकिड़े माण्हू जो ई आहे पेर त फ़िलहालु हिकिड़ो ई माण्हू आहे ॾिसण में त फ़िलहालु पहिरियों इहा ई ॻाल्हि कई आहे क्लियर त हिकिड़ो ई आहे जेको रोड ते हली जेको आहे सो पोइ किथे बि सम्झो नथो था लॻे 4 पेतियूं टुटनि एतिरो आवाज़ थी ऐं हिकिड़ो माण्हू एतिरी दीदा दलेरी सां कमु करे इहो आहे बिल्कुलु आवाज़ु थींदो सन्नाटो आहे ऐं सियारे जी मौसम आहे हिन में आवाज़ु थियणु खपे ऐं पासे में जेको आहे सो उनजो ख़ात्मा उहो बि सुठो पियो आहे उनजो पुटु आहे चौकीदार उहो बि हिते सुतल आहे ऐं इंशाअल्लाह हींअर पंहिंजो औकाफ़ असां सुबुह खां पहिरां बि खां हिते ई आहियूं हींअर औकाफ़ खाते जो जेको आहे असां मैनेजर ऐं उनजा ॿिया बि अमले वारा आया आहिनि ऐं जी इंशाअल्लाह जेको आहे सो एफ.आई.आर. दाख़िल करे वधीक जेको आहे तव्हांखे इतला पहिरीं कंहिं कयो असांखे फ़ोन ते इतला थियो हो पंहिंजो वॾे मुंशी सां कंहिं ॻाल्हायो आवाज़ न ॿुधण में अहिड़ो को आयो आहे एफ.आई.आर. कोन दाख़िल थी न अञा फ़िलहालु कोन थी आहे आया आहिनि हिननि खे का बि शइ अहिड़ी का फ़िलहालु कान मिली आहे हिते का बि अहिड़ी कान्हे का इंशाअल्लाह जीअं एफ.आई.आर. बि वधीक दाख़िल थींदी ऐं इंशाअल्लाह जीअं जीअं असांखे लॻंदो ईंदो सही इंशाअल्लाह जांच करे जेको आहे जल्द खां जल्द असां गिरफ़्तार करे जवाबदार इंशाअल्लाह रिकवरी करे जी हा पंहिंजे वाला ऑफिसर ॿुधायो आहे उन्हनि असांखे हुकुम सख़्ती सां ॾिना आहिनि त जल्द खां जल्द जेके असां जवाबदार गिरफ़्तार करे न फ़िलहालु अञा इन ई पहिरें न इन हिते ई हुआसीं असां फ़िलहालु ऐं जीअं इंशाअल्लाह हींअर खां असां एफ.आई.आर. थींदी आहे असां पंहिंजे इहे जीअं राति जेको वाक़ियो थियो आहे इहो इंतिहाई ख़राबु वाक़ियो आहे असांजी दिलाज़ारी थी आहे दरगाह में अहिड़ी शइ जेका थी आहे हिन ते लेकिन हाणे ॾिसो त जांच जी जेका ॻाल्हि तव्हां करियो था सुबुह खे जीअं पुलिस खे इतला मिलियो आहे पुलिस हिते आई आहे पहिरीं बि आया आहिनि उनखां पोइ डाग जेके आहिनि उहे बि घुराया विया उन्हनि जी मदद सां बि पुलिस जेको आहे पूरी कोशिशि बि पंहिंजी करे पई कुझु न हाली ज़रूरु थी आहे छो जेकॾहिं हेतिरो स्टाफ हो उन स्टाफ जे हुअण जे बावजूद बि जेको आहे सो हीअ ताला टुटनि उनखां पोइ चोरियूं थियनि इहे सभु शयूं माना सही न थियूं आहिनि लेकिन हाणे एस.एच.ओ. साहिबु तमामु घणी कोशिशि करे पियो चए थो त आऊं इंशाअल्लाह जल्द जेके आहिनि गिरफ़्तारियूं कंदसि ऐं जेके हिन में मलूस आहिनि माण्हू उहे गिरफ़्तार कंदसि पर महकमा औकाफ़ जे तरफ़ां तव्हां ॾिसो त जीअं राति खां वारदात थी आहे जॾहिं पेतियूं खोलण जो टाइम ईंदो आहे त साईं जन 9 बजे पहुची वेंदा आहिनि ऐं हीउ हेॾो जेको वाक़ियो थियो आहे उनजी अञा ताईं जेको आहे एन.सी. दाख़िल कोन थी सघी आहे हींअर शाम जा 5-6 थिया आहिनि हाणे जेको आहे पहुता आहिनि हीअ सॼी हिननि जी न हली आहे हुन खां पहिरीं तव्हां ॾिसो समन सरकार जो जॾहिं मेलो थियो मेले में CCTV कैमराऊं लॻायूं हुयूं उहे बि लाहे खणी विया आहिनि न हिते का जेका CCTV कैमरा लॻल आहे न हिते का सहूलियत आहे लखें रुपयनि जी आमदनी दरगाहनि मां खणनि था लेकिन औकाफ़ खाते वारा जेको आहे हिते का बि तवजा कोन पिया ॾियनि हुननि जा जेके चौकीदार रखियल आहे उहो चौकीदार त मौजूदु ई न हो हिते त वधीक तव्हां पाण सम्झी सघो था यूसी चेयरमैन आहियो तव्हांखे शइ जी छा था ॾिसो त छो हिननि कैमरा जेका लाथा छा रीज़न ॼणाई छो छा रीज़न इहो ॼणाइनि था ॾिसो ऐं तक़रीबन 3 सालनि खां वठी जीअं हिते जो नुमाइंदो
मूंखे मां आवाम चूंडियो आहे ऐं हिते ईंदो रहां थो इन्हनि औकाफ़ खाते वारनि खे मूं बार बार इन शइ जो माना चयो बि आहे त जेके तरक़ियाती कम आहिनि उन्हनि जे हवाले सां बि चयो CCTV कैमरा आहिनि इन्हनि जे हवाले सां जॾहिं मेलो लॻो उन टाइम ते इन्हनि लॻायो हिकिड़ो महीनो लॻल आहे उन खां पोइ वरी वापसि खणी हलिया त इहा इन्हनि जी सॼी जी 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 पुलिस लाइ जी बिल्कुलु तव्हांखे कीअं थो लॻे त हाणे जेको जांच पुलिस करे रही आहे उहा सही तरफ़ वञी रही आहे या न हुनमें कुझु तव्हांखे ठीक नज़र थो साईं ॾिसो अञा पुलिस कंहिं बि क़िस्म जी का गिरफ़्तारी कोन कई आहे जॾहिं का गिरफ़्तारी करे या अहिड़ी का शइ अमल में अचे उनखां पोइ ॾिसिजे छो त SP साहिबु जेको आहे तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं असांखे मूंखे पूरो यकीन आहे त जेका अणधुरी जांच आहे उहा कराई वेंदी ऐं जेको हिन में मलूस आहिनि उन्हनि खे इंशाल्लाह गिरफ़्तार कयो